जीवन दे कुछ तेल बचल आहे दिया तिन में बरण दे मूं हुनखे ॾिसण जो कसम खाधो है मौला हिन मौत के समझाए सनम के त अचण दे। आऊं हिन भरी महफ़िल में मुंहिंजे भाउ मोहतरम ताज मोहम्मद हाली फोटो साहब साईं सरदार साहब ऐं महफ़िल में मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई आयल सभिनी दोस्तनि ख़ासि करे असांजे दोस्त मोहतरम मोहम्मद यूसुफ दर साहब जो हिन नौजवान दर संगत जे जिन साथियुनि ही हेड़ो मेड़ मचायो आहे जेका ही महफ़िल मचाई आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दोस्तनि खे गॾु करे हिकिड़ो गुलदस्तो ठाहियो आहे। आऊं पंहिंजे दिलि जे गहराइनि सां उन्हनि सभिनी खे मुबारकबाद थो पेश करियां ऐं यकीन आहे त सिंध जे हर चपे चपे में हर ॻोठ में अहिड़ियूं महफ़िलूं मचंदियूं नवां रंग रचंदा ही मचंदा ऐं असांजूं वरी जेके सकाफ़ती ॻाल्हियूं आहिनि उहे वरी पुरूज ते पहुचंदियूं। इहे ॾोर बैत गुज़ारतूं असांजा फनकार ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजे सिंध जे सकाफ़त जे उञाण सां जेके सकाफ़ती प्रोग्राम आहिनि उन्हनि खे असीं इंशा अल्लाह ताला तमामु वॾे पाए ते पहुचाईंदासूं। ऐं गुज़ारिश थो करियां सभिनी दोस्तनि जो जिन असांखे क़ीमती वक़्तु ॾेई हिते गॾु थिया असांखे परे परे मां घुरायूं कुझु गुफ़्तगू थी वञे हिकिड़ा सराइकी जा तव्हांजे आॾो पेश थो करियां तो कूक माशूक दी गूंज उठी मेरे बंद कफन दे खुल गए। कूक माशूक दी गूंज उठी मेरे बंद कफन दे खुल गए मैं चाहदिया बाही आमिल साईं मेरे नीर रखिया जो डुल गए। कूक माशूक दी गूंज उठी मेरे बंद कफन दे खुल गए मैं चाहदिया बाही आमिल साईं मेरे नीर रखिया जो डुल गए। मैं शुक्र कीता अनु लाश मेरे ते मैं को मौत दे सद में भूल गए कबर दा फर्दी पे ताज़ीम करे सी तेरे आमन दे को मुल गए। काफ काजिया कोल किताब दसो वक्त नमाज उन यार आ गए। काफ काजिया कोल किताब दसो वक्त नमाज उन यार आ गए उन पेश इमाम अजान थी गुंज खोल उन दिलदार आ गए। एक बे तू फर्ज अजीम दोही मेरी सोच ते पानी तार आ गए। नमाज कजा पे परसू शफकत उसी अदब कनु सरकार आ गए। हुसन सुहजा साहिब करे सिंगार निकरी पिया हुसन सुहजा साहिब करे सिंगार निकरी पिया सभी पर्दा छड़े पुठते सरे बाजार निकरी पिया। हुआ जे मर्ज में मुकम तभी मदद तरसा से हुआ जे मर्ज में मुकम तभी मदद तरसा से दिसी साजन सदी सूरत बना बीमार निकरी पिया। कई बुलबुल बंद बोली जरा चपड़ा मिठे चोरिया कई बुलबुल बंद बोली जरा चपड़ा मिठे चोरिया वियो थी बाग बाहरा गुलो गुलजार निकरी पिया। फिक्र में फौज पैसारी तही अफसर किथा आयो कमांडर कुल किरिया कंदर सिपा सालार निकरी पिया। ॾिठी ताहा संदी सूरत वियो काबो बि विसरी थियन बैतुल मामूर जा मलाइक बि रुकिजी विया आहिनि तवाफ खां। ॾिठी ताहा संदी सूरत वियो काबो बि विसरी थियन मलाइक मुंतज़िर बीठा दरो दीवार निकरी पिया। अखियूं जिंदम खुतियूं आसी रुखे महबूब अनवर थे अखियूं जिंदम खुतियूं आसी रुखे महबूब अनवर थे सियाने दूर कुल मुंहिंजा अपर आज़ाद निकरी पिया। हुसन सूह जा साहिब करे सिंगार निकरी पिया सभई पर्दा छॾे पुठिते सरे बाज़ार निकरी पिया। गुफ़्तगू कंदासूं पिया सॼी राति गुज़री वेंदी ॿियनि दोस्तनि खे वारो ॾियणो आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि मुंहिंजे भाउ मोहतरम जेको असांजे कोन मुश्क सुघड़ आहे न फ़क़ति हिते जो पर जेके असांजे सिंध जे सुञाण डॉक्टर नवीश खान बलोच अब्दुर्रहमान महेसर खां पोइ सिंध जे सुगड़नि जी जेका पग आहे दस्तार आहे जेके वधाई असांजे रेडियो FM ते साईं जा प्रोग्राम हलंदा आहिनि। मुंहिंजो भाउ आहे ताज मोहम्मद जी असांजे दोस्ती खे असांजे यारी खे तक़रीबन 37-38 साल थिया आहिनि। अॼु बि उहो मेल उहा मोहबत उहो सॾु सरो में असीं गॾु आहियूं मरणे पढ़ने गॾु आहियूं असांजूं रफ़ाक़तूं असांजूं मोहबतूं गॾु आहिनि तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम ताज मोहम्मद हाली फोटो साहिब खे त पाण ॿ बि ॻाल्हायूं ऐं कुझु शाइरी